जी नाज़रीन, बिल्कुल कराची के मच्छर कॉलोनी में बिन सिंधी नौजवान के बेरहमाने कत्ल वाले वाक़े खिलाफ़ इन वक्त जो जामशोर में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के वकीलन तरफा एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो है। अचो तो मौजूद जो एहतजाज कंदड़ वकील अगवान उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो मुतालबो इहो आहे त जंहिं बेदर्दी सां असांजे माण्हुनि खे मारियो वियो आहे, को ॾोही कोन हुया, उन्हनि ते को केस कोन्हे, को पंहिंजी नौकिरी करण जे लाइ पंहिंजे ॻोठनि खे छॾे पंहिंजे शहरनि खे छॾे हुते अची कमु पिया कनि, उन्हनि खे बेदर्दी सां मारियो वियो आहे। जंहिं तरीक़े सां मारियो आहे शायदि कंहिं जानवर के भी केर न मारे, सभिनी माण्हुनि खे जेको आहे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। असांजे सिंध जो नौजवान ऐं उहो सिंध जो नौजवान जेको पोरियत नौजवान जेको पंहिंजे रोज़गार वसीले सां जेको आहे सोने कॉलोनी में वहियल हुयो, जंहिंसां इसराइल ऐं फ़लस्तीन जीअं माना एॾो तशद्दुद करे ऐं उन नौजवाननि खे संसार कयो वियो आहे। असां सम्झूं था त इहो अमल असांजे क़ौमी नौजवाननि जो, असांजे सिंध जे नौजवाननि जो असांखे इन शइ ॾांहुं इशारो थो ॾिए त असां हमेशह धारी आबादकारीअ जे ख़िलाफ़ु रहिया आहियूं ऐं धारी आबादकारीअ जे ख़िलाफ़ु असांजो जेको एहतजाज ऐं जेको अमल रहियो आहे उन जे करे असांजे नौजवाननि खे टारगेट बणायो पियो वञे। त तारीख़ में कॾहिं अहिड़ो वाक़ियो नज़र न आयो आहे। माण्हू फतकंदा हुजनि, तड़पंदा हुजनि, पथर खणी उन्हनि खे मारियो। हल ॿुधो, इहो किथां जी इंसानियत आहे, किथां कहिड़ो कानून, कहिड़ी इंसानियत इजाज़त ॾिए थी। पर असां सां हिकिड़ी स्पेशल असांजो ज़ुल्म आहे, उहो इहो त सिंध में धारी आबादकारी उन सां लाॻापियल माण्हू जेके पाण इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, जंहिंजी नेशनलिटी हितां जी कोन्हे, उहे असांजे नौजवाननि खे ईअं बेगुनाह बेदर्दी सां मारनि था। वाक़े जी जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे। जहिड़े नमूने सां इहो वाक़ियो थियो आहे, दुनिया में हिन जो को मिसाल कोन्हे। कैमरामैन मज़हर अली सां गॾु अज़ीम बारी जो KTN न्यूज़ जाम।